नवाब शाह बरसात दरगाह सैयद बचल शाह बुखारी जो सालियानो उर्स इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उन मौक़े ते दरगाह जे गादी नशीन फ़क़ीर अमीर अली ज़रदारी, सूफ़ी फ़नकारनि अला बख़्श अमीन ज़रदारी, फ़क़ीर हुसैन ब्रोही, सेठ फेरूमल सूफ़ियनि जे संग सां गॾिजी मज़ार ते चादर चाढ़ी उर्स जो आगाज़ कयो। सैयद बचल शाह बुखारी जे उर्स जे मौक़े ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां संदनि मुरीदनि अक़ीदतमंदनि पहुची सालियाने उर्स जी तक़रीब में पिणु शिरकत कई। मुख़्तलिफ़ सूफ़ी फ़नकारनि सूफ़ियाणा कलाम ॻाए दाद हासिल कयो। सूफ़ियाणी महफ़िल में शिरकत कंदड़ मुख़्तलिफ़ अक़ीदतमंदनि ऐं मुरीदनि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साईं बचल शाह जो ही 2-3 साल थी विया आहिनि। इहा कोर्स माना तक़रीब थींदी आहे जंहिंमें महफ़िल बि थींदी आहे ऐं पढ़ बि चाढ़िबो आहे सुठे नमूने। तमामु असां ईंदा आहियूं, असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। अचण खां पोइ जेके माण्हू आहिनि जिन जी ईअं खणी चइजे त कलब जी कट आहे उहा ख़तमु थी थिए। माण्हू पाण में मेल मेलाप ज़ात पात विछा विसारे सभु गॾु थियूं था, हिकिड़ो करार वठिजे थो। थींदो हर साल इहो प्रोग्राम थींदो रहंदो आहे। ओड़े पाड़े जा माण्हू बि ईंदा आहिनि, बुछेरी 60 मेल किथां किथां खां माण्हू अचनि था। तमामु सुठो प्रोग्राम थिए थो ऐं असांखे पाण जोशो ख़ुरोश सां पाण ईंदा आहियूं। तक़रीबन 5 साल खां वठी मल्हाईंदा पिया अचूं। असांखे तमामु असां हिन ॾियणु एतिरो बेसब्री सां इंतज़ारु कंदा आहियूं। जाम पाए जान ते थी नाचूं नचायूं, ॻायो पिया ॻायूं सचा सुखन यार जा। ऐं हिते अचण खां पोइ दिलि खे रूहानी सुकून मिले थो। जेको दर्शन जा मेला आहिनि दरगाहनि जिते रूह खे सुकून मिले थो ऐं पाण में मेल मेलाप थिए थो ऐं काफ़ी नफ़रतूं ख़तमु थियनि थियूं ऐं मोहबत ऐं प्यार अमन जो मैसेज मिले थो। सैयद बचल शाह बुखारी जे सालियाने उर्स जे मौक़े ते मुल्क ऐं आलम इंसानियत जे लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। कैमरामैन शोभान ख़ासकेली सां गॾु अमीर चांडियो, KTN न्यूज़, नवाब शाह।